नाज़रीन तव्हां खे अहम ख़बर ॾींदा रतोद तालुके जे यूसी इज़त जे वांड ॻोठ वॾा महल जे बरसात ऐं सैलाब मुतासिरीन सवें ॻोठाणनि डिस्ट्रिक्ट काउंसिलन मेंबर गुलशाद फुलपटो ऐं यूसी चेयरमैन लियाकत अली नारे जे ख़िलाफ़ राशन कीमा इमदाद न ॾियण ख़िलाफ़ पंहिंजे ॻोठ खां एहतजाज रैली कढी नवंदरो सिटी पहुची एहतजाज रिकॉर्ड कराईंदे अर्ज़ मोहम्मद मोल अब्दुल रज़ाक मीरानी ऐं ॿियनि सहाफ़ियुनि अॻियां दहींदे इल्ज़ाम लॻायो त यूसी इज़त जे वांड डिस्ट्रिक्ट काउंसिलन मेंबर ऐं चेयरमैन नाअहल ऐं करप्ट आहिनि जिन मुतासिरनि जो राशन कीमा हड़प करे छॾिया। असांजो ॻोठ तबाह थी वियो, माण्हू ऐं चुपायो माल मरी वियो। केतिरा ई भेरा शनाख़ती कार्ड कापियूं वठी विया पर हिन वक़्त ताईं न कीमा न राशन मिलियो आहे। बुख में बाहि थी विया आहियूं। मासूम बचड़ा खुले आसमान में वेठल आहिनि। पाकिस्तान पीपुल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो MP फरिया टाल नोटिस वठी असांजी इमदाद कनि। जाग न्यूज़ रिपोर्टर अब्दुल जो निकले न थो जे तो घर कोने को दिसो दा निकतो तो अचे घर कोने को आजे करे घर को गुलशाद केरा बाबू असा यूसी वो है ना शाही जो सदर यूसी जो हर से चेयरमैन केतरा चक्कर व्याऊ से केरा है नालो शाह पाण मुने नालो दुरदा का पाण नीराणी आया वडन मोडन जो आया असा गरीब आवाम आयो जेदे वणो ता तंबू लाए बेसा के मोटारा चेदे ने पांजू टकियो जंतु रातियो नानी वेड़ो करे पाण में खाई पियो वेठा ने बचा गरीब आवाम उते ही आयो कासे टकियो बाबा ते ने रोजंदा इने रात अंडरग्राउंड करे पाण में नानी वेड़ो करे खाई पियो वेठा ने जो गुलशाद पुलो पटो यो लियाकत नारे जो बचा के न खपे भाऊ ता शाम मुतालबो कंदो ता मुतालबो ये असा के चायू करी पयो असा जो चायू ठाने असा के हक इंसाफ मिले असा जो कम असा राशन फोटो कॉपी वठी खाई आने असांजे ॻोठ में बरसात में उन्होंने जायूं जगह असांजे 6-7 किरी पियो माल मरी वियो 15-16 ढोर माल जा मरी विया आहिनि। असांखे का शइ बि न ॾिनी अथऊं, न तंबू ॾिनो अथऊं, न ॾिनो को असांखे तंबू ॾिनो अथऊं, न को खरी न राशन का शइ बि न आहे। अचनि था असांखे ॾंडो ॾियूं शनाख्ती कार्ड जी कापियूं वठी था ॾेई था ॾियूं सुभाणे था ॾियूं कुझु बि असांखे न ॾिनो अथऊं। उन जे करे असां चयो त असांखे पंहिंजो हक़ वया आयो ता चूंडे नुमाइंदो 50 दफ़ो विया केने केने विया हो जरा असा फुल पोटे ने विया हो नारे जे विया हो भी नहीं विया। यूसी चेयरमैन के रातारी फुल पोटो वो हां पेजो लियाकत नारे जो शाय लियाकत नारे जो वो जाने वो भी यूसी जा भाई यूसी जा